माण्हुनि जीअं त इहा पोइ दफ़ा असां इलेक्शन वॾी अक्सरियत सां खटी हुईसीं। हींअर सरदार अलीगढ़ ख़ान मार पंहिंजे फ़ैसिलनि में मसरूफ़ हुआ, जंहिंजे करे हुन सां राब्तो न थी सघियो। पर अॼु सरदार अलीगढ़ ख़ान मार साहिबु असांखे हिते घुराए करे इहो ई चयो त बाबा तव्हां बेशक हथु खणी छॾो, असां ऐं अलीगढ़ पंहिंजो सरदार मोहम्मद बख्श ख़ान मार हिकु आहियूं ऐं पीपल्स पार्टी में आहियूं ऐं असां बिल्कुलु जेका तव्हां जेको फ़ैसिलो कोर्ट जे तरफ़ां अचे थो तव्हां फ़िलहालु हथु खणी छॾो। रहमान रहीम। जीअं त सरदार अलीगढ़ ख़ान मार अॼु असांखे हिते घुराए कराई, चयो त बि डिस्ट्रिक्ट काउंसिल जी जेको मेंबरशिप ते अली बख्श मार जेका फार्म भराया आहिनि तव्हां हथु वापसि कयो। असां ऐं सरदार मोहम्मद बख्श ख़ान हिकु आहियूं ऐं ॿई पीपल्स पार्टी में आहिनि। इन जे करे जेको आहे असां में कोई शैतान माण्हू आहिनि जेके हरूभरू जेको आहे इन ॻाल्हि खे वधाए पेश करनि था ॿार ग्रुप आहे, पर असां ॿई जेको आहे पीपल्स पार्टी में आहियूं ऐं ॿई पाण में ॿाहिरि आहियूं। इन सनी सुकियुनि ॻाल्हियुनि ते असां हेठि मथे न थींदासीं ऐं इनशाला जेका शैतानी माण्हू करनि था उन्हनि खे जेको आहे इहा जेको आहे मुंहं जी खाइणी पवंदी। बाक़ी असां हिकु आहियूं ऐं सरदार साहिबु चयो आहे त तव्हां जेको आहे इन सीट तां हथु खणी वञो ऐं इनशाला असां सरदार साहिब जे चए खे मान ॾींदे असांजे लाइ ॿई सरदार मोहम्मद बख्श ख़ान ऐं सरदार अलीगढ़ ख़ान ॿई असांजा सरदार आहिनि, असांजा वॾा आहिनि। जीअं इहे चवंदा जेको आहे असां जेको आहे सुभाणे जेको आहे असांजे सूमर ते हाज़िरी आहे उन मां विथड्रा करे छॾंदासीं।